लगी थी मरे से मरी न थी महात हुन उ हयात जोगीड़ा जहान में उनके वो मौत न मारे सके। वो जने दुनिया जो पर्दो करी मानू जी कब्रन जी ज़ियारत ते करोड़ों अचन छो जे करे तेनी जा जेका उसा सा अचण वारा वञण वारा उन्हनि में रब जी हमद हूंदी आ। वो जिक्र इलाही ए पांचा गालीअ में वेंदा आई। लती साईं चवण लॻो तूं मोमिन आई ससई जो डोर गाफिल गफलत छोड़ छो अनासी उजरे चुपायता चली विया गालियों केती साह लिया विया निंद में साह लिया विया आशिकन जा साह हिकिड़ो पर रब जी याद सवा न वेंदो आ। ए 5000 जे बिना याद रब जे वियायूं पांखे आॾा ईंदा कब्र में। चुपायता चली विया विनी पैता तूड़ नेणे नंढो खोड़ पो वणन में वहां का कंदी उत को हथ जलण वारो न हूंदो पर हिन बिजली केड़ो कम कियो। आशिक चवण लगो बादल बरसा बिजली चमकी बादल बरसा बिजली बादल बरसा बिजली चमकी आया के कच्छ न ॾिठण वारा उन्हनि में बुधर वेस थिया हिकिड़ो बेवस ॿियो बेकस हिकिड़ो हिंदू वाणी हुजे मशहूर है नालो हुजे हेमराज उन जमाने स्कूल में प्रिंसिपल हो। रोज न्याणियों जी आदत हुई सुबह जो ड्यूटी ते वञे त पहिरीं साईं जे दरबार में अची सलाम कलाम करे खिदमत करे पो वेंदो। उन जमाने में ब्रिटिश जी हुकूमत हुई ब्रिटिश वारन जो निजाम हो डिसिप्लिन तो वक्त में हिकड़ी सहायता अग पुठिते नालदी हुई। पूरे भारत जो वडो जेको एजुकेशन डिपार्टमेंट जो उन जमाने जो ब्रिटिश जो कायदो हो तो मामलतदार का मथे कैडर जो को हिंदी मानू अधिकारी न थी सकदो यूरोपियन हुंदा हुआ। वो इंस्पेक्शन माथे माना उन स्कूल जी दिसण जे लाइ करे अचण वारा हुआ। पहिरें खत आयो त असांखे अवां जो निज़ाम ॾिसणो आहे। सुबुह थियो हेमराज निकितो पर नियम हो तो मुर्शिद जा सलाम करे पो वेंदो हो। कदे पसाई उनके रोकींदा न हुआ। हुन ॾींहुं आयो अचिजो साईं सलाम शाहजी पैर चुमा केसी साईं बेवस हुकुम कियो हेमराज भले आए तो जड़ो कम आ हथ बधी हुकुम साईं अर्ज कम ॾेखारियो। हिन घड़ी ॾिठी तो वक्त थी वियो स्कूल पहुचण जो। दिल में ख्याल छो त वडा वडा अधिकारी अचण वारा मुझी तो नौकरी वईस पर मुझे मुर्शिद करे मुके कम जो न थियो। अज हुकुम कियो आ अज जे कम न करिया पो मोह कड़ो ॾेखारी मुर्शिद के आयो कम करण
वक्त मटी वियो कम का फारिग थियो मथे बपोर टाणू थियो हिन दिल में ख्याल कयो हाणे स्कूल में वञी बदनामी केड़ी भला नक वडाई आयो घर अची सुम्ही पियो ॾींहुं लथो ॿिया जेकी मास्तर हुआ वॾा वो आया आहिनि जे घर इनके चवण लॻाए हेमराज अलाए जी केड़ी लका तो अज केड़ा सवाल उन्होंने पूछा केड़ा जवाब ॾिना डायरेक्ट तोखे प्रमोशन मिली वियो तू तो चीफ मर्जी में जेको यूरोपियन के सत्ता मिलती है वो तोखे मिली वई इन दिल में पक ख्याल क्यों थी मस्करियूं केर आया अखियन में लुड़क किरी पिया तो बारन जे लाइ करे किन 4 पैसा मिलता हुआ सोप विया हाणे मस्करियूं करण आया हुननि चयो तो पूरी पांच हिंदुस्तान जो जो राबर वडो एजुकेशन डिपार्टमेंट जो ओ तरसी पियो ए तोजे लाइ करे सुभाणे अजायो प्रोग्राम रखियो सारे राज के घुरायो ए तोखे प्रमोशन जो खत सुभाणे नसीब थींदो ये हैरान थियो दिल में पक गाल हुई ताऊं तो वियो ना या मुखे केड़ो प्रमोशन ही बस क्यों करना आया अदा सुबह थियो हजारों मानू अचन लगा पान में चवण लगा तो हेमराज जो सोभ वधण वारो पेरू भारतीय वो यूरोपियन की सत्ता मथे वञण वारो न वियो वो यूरोप जो वडो वो सूबेदार खणी आयो खत अची वो सर्टिफिकेट अता के आई जे पढ़ियो पढ़दे दिल में ख्याल तो मुझे मुर्शिद मुके उम्र में एकड़ो कम ॾेखारियो एकड़ो कम कियो ए हिन दर्जे पहुचायो आ उम्र भर इन्हीं जे कदम ते किरी पात भला कित पहुचाईंदो वो सर्टिफिकेट वटि तोड़ियो तोड़े किरायो ए लिखियो त आऊं हिन स्कूल मां छुटो आई आहियां हाणे मुझे मुर्शिद जो गुलाम आहियां हिन जी गुलामी कंदुसि मथा हिंद पाक थियो हेमराज तो उत मरी वियो पर उनके मञण वारा आशिक आया जॾहिं हिंद में तो मद्रास में जिन जे नाले जो सूफी दर्ज आयो आ 50 करोड़ जो ठायला हेमराज जी याद में जेके सिलसिलो है इन पीरन जो ये 35वीं पेढ़ी आई दस्तगीर बादशाह जी ये समूरा सिलसिला ठाए लिखे लाइयो इन पाजे मुल्क हिंदुस्तान में पान छड़े बैठा आयु ए जेको हिंदू वाणिया रात दी उनी जी याद गाइंदा आई ए वो सूफी दर ठायला विजयंती माला जेको फिल्म में हुंदी हुई उन जी सजी भेण जो दर ओसो वठी वरतो उनमें यो दर हले पियो रोज ॾियाणी उत कलाम गाया वेंदा आई आखिर दुआ पिनदा आई दुआ में दस्तगीर बादशाह जो पलो हणदा आई त असां जे मुर्शिद जो आबा तू आई ए पो कलाम गायो वेंदो आ ए बगदादी बादशाह जी पीराने पीर तू सुने तो सद सवाल जा ए दाना दस्तगीर अज रोज ॾियाणी मद्रास में पलो हणदा आई सिधी ये पहिने सिलसिले जा बुजुर्ग हुआ जेके आशिक रब जा थिया जिन रब खे डोरियो उन्हनि खे रब केड़ी सत्ता ॾिनी उन्हीं जी ज़बान हुई उन्हनि जी पर बनी वई रब जी कलाम को निकतो रब पारे ॾिना आई हथ उन्हनि जो हो पर कुवत रब जी अची वई के बि बीमार के अची हथ लॻो त शिफ़ा नसीब थींदी हुई हित जग में त पंहिंजे साम्हूं हुआ पर अॼु पर्दो कयो अथई हाणे इन्हनि जी शान क़यामत में केड़ी हूंदी हदीस में आयो आ कि जेको मज़ूब वली जॾहिं क़यामत बर्पा थींदी नबी नफ़्सी नफ़्सी में औलिया ज़ारी में हूंदा हर कंहिंखे पंहिंजे नफ़्सी लॻी हूंदी त मुंहिंजो छा थींदो मां वटि पुटु वेंदो त मां चवंदी तूं मुंहिंजो पुटु न आहीं पीउ चवंदो आऊं तोखे सुञाणा नथो भाउ चवंदो तूं मुंहिंजो भाउ न आहीं उन जाए मथी जेके रब जा आशिक हे मस्त उनके खबर न हुंदी त क़यामत आहे हे हुल बुधी पाण में गालियूं कंदा त ही ॾखो कहिड़ो थिए पियो ओॾी महिल को चवंदो अॼु यौम जज़ा थियो आहे
रब भी जान मटियो आ ओडी मल के अगवान चो हलो पा दुआ करो मम्मी ने जो सत रही वजे इन्ही के खबर पण हुंदी त क़यामत थई वई इनन जी शान केड़ी नाले वाली मिसरा में आशिक चवण लगो साहिब जनु चले आशिक आवाजा साहिब जनु दे आशिक आवाजा साहिब जनु दे आशिक आवाजा मस्त फेरया मतवाला में मस्त फेरया मतवाला में दिल बने ओ दिल बने सूरत तुझी सब जग मोयोला कन्या में ओ अखियां मेघमला अखियां मेघमला सूरत तुझी सब जग मोयोला